13 जुलाई जी तारीख़ सिंधी ॿोलीअ जी लिखत, सिंधी ॿोलीअ जी मौजूदु अल्फ़ाबेट रस्मुल ख़त लाइ इंतिहाई अहम आहे। तंहिंजे करे अॼोकी तारीख़ ते सचपच त जेतिरी असां ख़ुशी करियूं उहा घटि आहे, छाकाणि त 13 जुलाई 1853 ते मौजूदु सिंधी रस्मुल ख़त जेका मौजूदु सिंधी अरबी सिंधी अल्फ़ाबेट आहे उहा मंज़ूरु कई वई ऐं उनखे जेको सो लागू कयो वियो। उनखे जेके बि सरकारी ऐं गैर सरकारी जेके दर्सगाहूं उन में बि इहा राइज थी, पर उनखां अॻु में बि थोरे जो सिंधी ॿोलीअ लाइ लिखतूं मौजूदु रहियूं मुख़्तलिफ़ ज़माननि में ऐं उहे लिखबियूं बि रहियूं, उन में किताब बि लिखबा रहिया, पर छाकाणि त उहे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में मुख़्तलिफ़ लिखतूं मौजूदु हुयूं। पर असांजे ॿोलीअ जे माहिर अबुल हसन सिंधी हिकिड़ी तमामु वॾी कोशिशि करे हिकिड़ी ॿोली जेका असां हिकिड़ी सिंधी ॿोलीअ लाइ हिकिड़ी लिखत उहा क़ाइमु करण लाइ कोशिशि कई ऐं पोइ उन में तमामु घणा किताब लिखिया विया। पर तंहिं हूंदे बि उन दौर में ॿियूं लिखतूं बि ॿियूं रस्मुल ख़त ॿियूं अल्फ़ाबेट उहे मौजूदु रहियूं। पर जंहिं सन खां जंहिं ज़माने खां अंग्रेज़नि सिंध मुल्क ते कब्ज़ो कयो त उनखां पोइ हुननि सभिनी ॻाल्हियुनि सां गॾु हिकिड़ी चङी हीअ ॻाल्हि कयूं त सिंधी ॿोलीअ जी अहमियत, सिंधी ॿोलीअ जो इल्मी ज़ख़ीरो, सिंधी ॿोलीअ जो इल्मु अदब उन तरफ़ बि तवजो ॾिनऊं। उन सिलसिले में अॻु में ई उनखां 1853 खां ई अॻु में 24 अप्रैल 1845 में बि हिकिड़ी कोशिशि इहा थी त तॾहिं ई सिंधी ॿोलीअ खे क़बूलियत मिली वई, तॾहिं ई सिंधी ॿोलीअ खे क़बूलु कयो वियो, उनखे मञता मिली। पर अॻिते हली उन लाइ मुख़्तलिफ़ कोशिशूं थींदियूं रहियूं। नेठि जॾहिं हिते सिंध मुल्क जो कमिश्नर जॾहिं बाटल फ्रेयर थी आयो त उनजो असिस्टेंट कमिश्नर मिस्टर एल्स मुक़ररु थियो। मिस्टर एल्स खे तमामु घणी सिंधी ॿोलीअ सां दिलचस्पी हुई, तंहिंजे करे उन लाइ तमामु घणी कोशिशि कई, छाकाणि त उहो ई हिते जेको सो एजुकेशन तालीम खाते जो इंचार्ज बि उहो ई हो। तंहिंजे करे उन हिकिड़ो लेटर लिखियो, उन हिकिड़ो ख़तु लिखियो बाटल फ्रेयर खे, पंहिंजे कमिश्नर खे, सिंधी ॿोली ख़ासि करे उनजे रस्मुल ख़त लाइ जेको हुन मंज़ूरु कयो। उनजे उन ख़त उन मंज़ूरीअ खां पोइ अॻिते हली हिकिड़ी कमेटी मुक़ररु थी। उहा कमेटी जंहिंमें 8 सिंधी माहिर बि मौजूदु हुआ। मिस्टर एल्स उनजो जेको इंचार्ज हो ऐं उनजो अॻुवाण हो, ऐं उन में जेके 8 मुक़ररु थिया उन में 4 सिंधी हिंदू हुआ, 4 सिंधी मुस्लमान हुआ। त उन्हनि जेको सो उहो कमु करणु शुरू कयो। तमामु घणी कोशिशि खां पोइ अॼोकी तारीख़ ते 13 जुलाई 1853 ते 52 अखरनि ते मुश्तमिल अल्फ़ाबेट उहा मुक़ररु कयूं, उन ते इतफ़ाक़ कयूं ऐं उनजो जेको सो हिकिड़ो ख़तु जारी थियो ऐं उनजी हिकिड़ी पटी जारी थी जेका अॼु बि मौजूदु आहे। तोड़े जो उन वक़्त में पोइ बि मतिलबु त ॿियूं ख़ुदावादी या ॿियूं अहिड़े क़िस्म जूं गुरमुखी रस्मुल ख़त रहियूं, पर छाकाणि त सरकार उहो हुकुमनामो जारी कयो त हाणे दर्सी किताब ऐं जेको सरकारी लिखत सां इन ई सूरत इन ई रस्मुल ख़त में लिखी वञे। तंहिंजे करे इहो ॾींहुं जेको सो अहम आहे। उन ॾींहं ते 13 जुलाई 1853 ते अॼोकी रस्मुल ख़त जंहिंमें असां किताब लिखूं था, जंहिंमें लखे किताब छपिजी चुका आहिनि, जंहिंमें इहो सिलसिलो अॼु बि जारी आहे ऐं सदाईं जारी रहंदो। ऐं उहो जेको सो हिन तारीख़ ते उहा रस्मुल ख़त, उहा अल्फ़ाबेट, उहा उनखे मञता मिली, उन ते मुतफ़िक़ थिया जेका स्कूलनि ॿियनि में पढ़ाई वञणु लॻी, जेका अञा बि मौजूदु आहे। पोइ अलबत उन ते उनजी तरतीब में थोरियूं घणियूं तब्दीलियूं ईंदियूं रहियूं आहिनि, पर उहे के ख़ासि न आहिनि। उहा 52 अखरनि ते ई मुश्तमिल जेका अल्फ़ाबेट आहे ऐं उन में पोइ वरी बि के कोशिशूं थियूं आहिनि, उहे बि बहितर थियूं आहिनि ऐं उनजी तरतीब या उन हवाले सां बहरहाल सभिनी ॻाल्हियुनि सां गॾु हीअ ॻाल्हि ज़रूरु आहे त ख़ासि करे सिंधी जी ॿोलीअ जी जेका हाणे मौजूदु अल्फ़ाबेट आहे उन हवाले सां 13 जुलाई 1853 जो ॾींहुं भाॻ भरियो आहे।
इन ॾींहं इन तारीख़ ते असां जेतिरो फ़ख़्रु करियूं उहो घटि आहे। ऐं आउं हिन मौक़े ते जेके बि सिंधी ॻाल्हाईंदड़, लिखंदड़, पढ़ंदड़ उन सभिनी खे हिन मौक़े ते अॼोके ॾींहुं अॼोकी तारीख़ जे हवाले सां मुबारक ॾियां थो। मुख़्तियार मला सिंधी ॿोलीअ जो उहो मुहक़क़ आहे जंहिं सिंधी ॿोलीअ ते लॻातार तहक़ीक़ करे केतिरा ई अहिड़ा किताब आंदा आहिनि जेके सचपच त असांजे तहक़ीक़ जे हवाले सां, सिंधी ॿोली जी तहक़ीक़ जे हवाले सां अहिड़ा किताब आहिनि जेके हाणे हिकिड़ो रेफरेंस बुक, हवाला ॾींदड़ किताब उन तौरु कतब अची रहिया आहिनि, बल्कि ईंदा। अचो त ख़ासि ॿुधूं त हू अॼोके ॾींहुं 13 जुलाई बाबति छा था चवनि। जीअं त तव्हां सभिनी खे मालूम आहे त 13 जुलाई सिंधी अल्फ़ाबेट, जंहिंखे असां अरबी सिंधी अखर चऊं था, उन जे निफ़ाज़ जो ॾींहुं आहे। 13 जुलाई सिंध जे तारीख़ जो हिकिड़ो वॾो ॾींहुं आहे, छो जो तारीख़ जे हिकिड़े वॾे अरसे खां पोइ सिंध में पहिरियों दफ़ो सिंधी अल्फ़ाबेट खे, सिंधी लिखत जे निज़ाम खे हिकिड़ो सरकारी तरह नाफ़िज़ कयो वियो। हिन खां सदियूं अॻु सिंध ते अरबी, फ़ारसी ॿोलियुनि जो उरूज हुयो। अरबी ऐं फ़ारसीअ में सिंध जो सरकारी, दफ़्तरी ऐं स्कूली जेको मीडियम ऑफ इंस्ट्रक्शन आहे उहो हलंदड़ हुयो। जॾहिं अंग्रेज़ हिते सिंध में आया त उन्हनि महसूसु कयो त सिंध में सरकारी तरह, सरकारी कारोबार लाइ, सरकारी लिखत पढ़त लाइ, सरकारी स्कूलनि लाइ सिंधी ॿोलीअ जो हुजणु ज़रूरी आहे। उन्हनि 1848 में सिंधी ॿोलीअ जे निफ़ाज़ लाइ पंहिंजो हुकुमनामो जारी कयो त सिंध में सरकारी ॿोली हाणे सिंधी हूंदी। पर उन वक़्तु सिंधी ॿोलीअ जे लिखत जो निज़ाम न हुयो। जंहिंखां पोइ सिंध जो जेको उन वक़्तु जो कमिश्नर हुयो मिस्टर प्रेंगल, उन पंहिंजे मातहत ऑफिसरनि खे चयो त ॿुधायो त सिंध में सिंधी ॿोली जे लिखत लाइ कहिड़ा अखर हुजणु घुरिजनि। छो जो उन वक़्तु घटि में घटि 12 अहिड़ियूं लिपियूं या रस्मल ख़त हूंदा हुया जंहिंमें सिंधी लिखी वेंदी हुई। पोइ उन दौर में मुख़्तलिफ़ ऑफिसरनि पंहिंजूं मुख़्तलिफ़ पंहिंजा राया, पंहिंजा दलील मुख़्तलिफ़ रस्मुल ख़तुनि जे बारे में ॾिना, जंहिंमें रिचर्ड बर्टन जेको हुयो उन चयो त सिंधी ॿोली खे अरबी रस्मुल ख़त में लिखणु घुरिजे, छो जो सिंध जो जेको मशहूरु अदब आहे जेको असांखे मिलियो आहे उहो सॼो उन में लिखियलु आहे। जॾहिं त ॿिए पासे ॾे कैप्टन जॉर्ज स्टेक हुयो जंहिं चयो त न, सिंधी ॿोलीअ खे ख़ुदावादी रस्मुल ख़त में लिखणु घुरिजे, छो जो इहा सिंध जी पंहिंजी हिकिड़ी असलोकी लिखत जो निज़ाम आहे, जंहिंमें अॼु बि माना उन दौर मुताबिक़ जेके वापारी आहे पंहिंजी लिखत पढ़त कंदा हुया। इहो मामिलो 1848 खां शुरू थियो ऐं 1852 ताईं हल थी न सघियो। साल गुज़री विया, प्रेंगल बदिली थी वियो, उन जाइ ते सर बार्टल फ्रेयर अची वियो, जंहिं इन मामले खे वरी खयों ऐं सरकार खे चयो त इन मामले खे हल कयो वञे। तव्हांजो इहो मामिलो वञी 1852 जे डिसंबर में हल थियो ऐं इन मामले में इहो तय थियो त सिंध में सरकारी निज़ाम जेको हूंदो उहो अरबी रस्मुल ख़त में हलाइणु घुरिजे, जंहिं लाइ हिकिड़ी कमेटी ठाहिणु घुरिजे। उन कमेटी जेका आहे, उन कमेटी जो नोटिफिकेशन मार्च में जारी कयो वियो, मार्च 1853 में जारी कयो वियो। 1853 में जारी करण खां पोइ हिकिड़ी कमेटी ठाही वई जंहिंमें 11 जेके हुया नुमाइंदा हुया। हिकिड़ो उन में BH एलिस जेको उन कमेटी जो सरबराह हुयो ऐं सिंध जे तालीम जो इंचार्ज हुयो जंहिंखे एजुकेशन इंस्पेक्टर चयो वेंदो हो, ऐं 2 ॿिया माण्हू हुया, मेजर गोल्ड स्मिथ ऐं इन खां अलावा 8 जेके हुया मक़ामी हुया, जंहिंमें नंदीराम बि हुयो, जंहिंमें उधाराम बि हुयो, जंहिंमें 2 ठटे जा आलम हुया ऐं मुख़्तलिफ़ अहिड़े क़िस्म जा 8 हुया ऐं 2 अंग्रेज़ आलम हुया, जिन गॾिजी सांदे 3-4 महीना इन रस्मुल जेको लिखत जो निज़ाम हुयो उन ते कमु कयो ऐं हैदराबाद ऐं कराचीअ में पंहिंजूं गॾिजाणियूं कयूं
तव्हांजो 1 जुलाई ते हिननि हिकिड़ी अल्फ़ाबेट जेका हलंदड़ हुई सिंध में, उन में कुझु नवां अखर जोड़े, नवां नुक़्ता लॻाए अची 1 जुलाई ते सरकार वटि जमो करायो। सरकार जेका हुई उन वक़्तु सिंध जो कमिश्नर जेको हुयो उहो ॿियनि लफ़्ज़नि में हुकुमरान हुयो, जंहिं वटि इहो जमो करायो ऐं उन खां पोइ उनखे सरकारी सतह ते चेक करे, उनखे चकासे, जांच पड़ताल करे तव्हांजो 13 जुलाई 1853 में उनखे सरकारी निफ़ाज़ लाइ आम कयो वियो ऐं उनजी हिकिड़ी पटी जेका आहे उनखे नोटिफिकेशन ज़रिए आम कयो वियो। उन खां पोइ फ़ौरन सिंध में स्कूल खुलिया, सिंध में दफ़्तर जेके हुया उन्हनि में इनखे नाफ़िज़ कयो वियो। ऐं आफ़ीसर, अमलदार, मुलाज़िम जेके बि हुया उन्हनि सभिनि खे पाबंद कयो वियो त पंहिंजे आफ़ीसुनि में इनखे नाफ़िज़ कनि ऐं इन में लिखत पढ़त कनि ऐं कोर्टुनि में, पुलिस खाते जे FIRनि में ऐं हर जाइ ते इन जो निफ़ाज़ कयो वियो। ऐं उन खां पोइ इल्मु अदब में इन सां तमामु घणी तरक़ी कई, जेको हिकु रिकॉर्ड आहे ऐं उहा हर ॻाल्हि जेको रिकॉर्ड आहे उहो असां वटि कंहिं न कंहिं सूरत में मौजूदु आहे। इन लिखत में ख़ुदि अंग्रेज़नि जे दौर में केतिरा ई बेशुमार पधरनामा, नोटिस, गॾिजाणियुनि जा मिनट्स मौजूदु आहिनि, जेके अंग्रेज़नि ऐं पोइ अॼु ताईं असां इस्तेमालु कंदा पिया अचूं। बेशक इहा जेका अल्फ़ाबेट आहे इहा हिकिड़ी बहितरीनु अल्फ़ाबेट आहे। असांजी अरबी रस्मुल ख़त आहे, अरबी अखरनि ते ठहियलु आहे ऐं जंहिं ते असांखे तमामु घणो फ़ख़्रु आहे। वॾी महिरबानी।